इन करे हो शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहब जो मिसाल जॾहिं उन्हनि पखी खणी आया पखी उॾायूं मुंहिंजो पखियुनि खे आज़ादु कयो थोरी तव्हांजी चङाई हिकिड़ी चीटी तव्हांखे तारे छॾींदी इन करे जेतिरी पहुचे उहा चङाई कयो ज़रूरु थोड़ी बहितरी त जीवन में कयो ज़रूरु तंहिंजे करे हिन श्राद्धनि जो मौक़ो हले थो इन जो मक़सदु आहे असां वॾनि जे गुणनि खे ॾिसी करे वॾनि जी इज़त कयूं ऐं जेका वॾनि जी इज़त कंदासीं लॻंदो इहे वॾनि जी इज़त कयूं था पर हक़ीक़त में ॿार असांखे ॾिसी करे असांजी इज़त करणु लॻंदा असां कॾहिं कॾहिं टियों कंदा आहियूं कॾहिं कुझु कंदा आहियूं कॾहिं कुझु चइबो आहे भई कावनि खे पखियुनि खे जेके ज़िंदा वॾा ॾींहुं उन्हनि खे नथा खवायूं ब्राह्मणनि खे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं टोंकूं थींदियूं पर असांखे यादि ॾियणु खपे अॼु ताईं को पखी कोई पशु कोई पंडित असांखो घुरणु आयो आहे छा उन असांखे चयो आहे त वॾनि जी श्राद्ध कयो वॾनि जे नाले ते कुझु कयो भई कंहिंखे ई बुख कोन्हे किली खे बि बुख कोन्हे तव्हांखे घुरणु कोन ईंदी तंहिंजे करे इहो को उन्हनि जे लाइ आहे बि न उन जे नाले ते चवणु अञा पाप करणु आहे पंहिंजो पाण खे पापी बणाइणु आहे भई जेके ज़िंदा वॾा आहिनि उन धर्म को इज़त करे ई सही पर जेके न आहिनि हलो ज़िंदगी में वॾा ख़र्ची ॾींदा आहिनि सभु कुझु ॾेई वेंदा आहिनि जॾहिं मरंदा आहिनि त पोइ असां मोए जो छो वठंदा आहियूं जेकॾहिं असां चऊं मरण खां पोइ उन जो कुझु न कंदासीं त उनजी पोइ जेका संपत्ति जेका वसीयत जेका असां जॻह वग़ैरह मिलंदी आहे सामान उहो सॼो छो वठंदा आहियूं मोए खां पोइ सॼो छॾूं भई उहो बि असां न खणंदासीं अगरि उन जा ट्रपड़ वठंदासीं त पोइ उनखे दुआ ॾियण बि असांजो फ़र्ज़ु बणंदो आहे उनखे आसीस पहुचाइण बि फ़र्ज़ु बणंदो आहे तंहिंजे करे श्राद्ध जो मक़सदु पंहिंजो जीवन आहे पंहिंजी ज़िंदगी आहे भई असां हिन लोक खे बहितर बणायूं हिन लोक खे चङो बणायूं असां पंहिंजा जीन्स ठीकु कयूं पंहिंजो इख़लाक़ पंहिंजो किरदारु सही कयूं ऐं जेको ई कुझु कंदासीं उनजो फल हक़ीक़त में असांखे मिलंदो आहे उनजी बहितरी असांखे मिलंदी आहे असां आसीस वॾनि ताईं पहुचाईंदा आहियूं त मौत में जॾहिं उन्हनि जी आसीस मिलंदी आहे त पोइ असांजो जीवन ठही पवंदो आहे ज़िंदगी बणिजी वेंदी आहे जॾहिं उहे ख़ुशि थींदा आहिनि